नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी जे सिंधु दरिया जे कंधी ते क़ाइम सूफ़ी बुज़ुर्ग बाबा सलाहुद्दीन दरगाह लाइ तरक़ियाती कम लाइ औक़ाफ़ खाते पारां PC1 ADP स्कीम तहत 3 करोड़ रुपए जे लाॻत सां दरगाह बाबा सलाहुद्दीन जी बाउंड्री वाल मथे करण, दरगाह जे ज़ाइरीन लाइ 2 मुसाफ़िर खाना, 6 वॉशरूम, ग्राउंड खे टाइल लॻाइण जो ठीको हिकु कंपनी खे ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ ठेकेदार तरक़ियाती कम शुरू कयो वियो। हिन सिलसिले में दरगाह जे हलंदड़ कम जो औक़ाफ़ खाते जे अमलदारनि पारां चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ अनवर अली मैसर ऐं ॿिया अमलदार पहुची जाइज़ो वरितो। हिन मौक़े ते चीफ एडमिनिस्ट्रेटर सिंध औक़ाफ़ अनवर अली मैसर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त औक़ाफ़ खाते जे सूबाई वज़ीर फराज़ अहमद डेरे जी ख़ासि हिदायतनि ते हिन दरगाह जी तरक़ियाती कम करणु ज़रूरी हो। हिन दरगाह ते परे परे खां ईंदड़ ज़ाहिरीन जे लाइ ज़ाहिरीन जे रहण जो बंदोबस्तु न हो ऐं दरगाह जो मीनार ज़बू हाल में हो, इन खे रिपेयर कयो वेंदो। वज़ू खाने समेत वॉशरूम जी सख़्त खोट हुई, सिक्योरिटी निज़ाम बहितर न हो। हिन ते औक़ाफ़ खाते जे सूबाई वज़ीर पारां दरगाह जी बहितरी लाइ हिदायतूं कयूं। हिन खां पोइ दरगाह बाबा सलाहुद्दीन जो 3 करोड़ रुपए जो ठीको हिकु कंपनी खे ॾेई कमु शुरू करायो वियो। ज़ाहिरीन जी सहूलियत लाइ 2 मुसाफ़िर खाना, 6 बाथरूम, औक़ाफ़ खाते ऑफिस, CCTV कैमरानि जो हिकु रूम ऐं 2 वाटर टैंकर ऐं पाणी जी छबील ठाही रहिया आहियूं। हिन खां अलावा दरगाह जे सॼे अताते में मार्बल फ्लोरिंग वर्क, दरगाह जो गुंबज़ ज़बून थी रहियो आहे, हुन जी मरम्मत ऐं दरगाह जी रिपेयरिंग कई वेंदी। हिन चयो आहे त औक़ाफ़ खाते पारां दरगाह जी सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो आहे। दाख़िली गेट समेत ख़ारिजी गेट, दरगाह जे चोतरफ़ खां CCTV कैमराऊं नस्ब कयूं वेंदियूं। हिन जी मॉनिटरिंग लाइ अलॻि सां CCTV लाइ ऑफिस पिणु ठाही वेंदी। मनवर अली मैसर चयो आहे त हिन कम जी निगरानी मां पाण करे रहियो। ठेकेदारनि खे ख़ासि हिदायत कई त जल्द मां जल्द दरगाह जो तरक़ियाती कमु कयो वञे, जंहिं ॾे कम जे ठेकेदारनि यकीन ॾियारियो त 1 साल अंदरि तरक़ियाती कमु मुकमल कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।